ॾींहुं थियो आहे वागूं धारण दरिया में मुंहिंजे बचड़े खे न को वागूं खणी वञे। अलाह जो तव्हांखे कुर्सियूं ॾिनियूं आहिनि ऑफिसरनि खे, अलाह जो तव्हांखे इज़त कई आहे त असां ग़रीबनि जे करे कई अथव। इहा ग़रीबनि जी दुआ अथव, पर दुआ खटो ग़रीबनि जो मिसकीननि जो कुझु चवण बि वठो। एसी मुख़्तियार कार कल्ह बि कोन हुयो, अॼु बि काल्ह ताईं टाइम न मोकिली अथसि। मां मिसकीन हिते ॿाॾायां थो, न खाधा न खुराक आहे। जेके माण्हू था अचनि मिसकीन वटि बिला दरिया हर को मथी अचे, पर मुंहिंजी कुझु बि केर बि नथो ऑफिसर ॿुधे। बाबा टियों ॾींहुं थियो आहे, न एसी आहे न मुख़्तियार। मुंहिंजी घरवारी बि माज़ूर आहे, क़ुर जे वास्ते ऐं अलाह जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। मां बेवाह ग़रीब आहियां, अखियुनि खां बि नाबीन आहियां। मुंहिंजी घरवारी बि माज़ूर आहे, न मूंखे कुझु आहे। मां क़ुर खणी दरिया ते बि खोलाए वेठो आहियां, घर बि क़ुर खोलाए वेठो आहियां। मुंहिंजी केर बि ॿुधे नथो, न मदद थो करे। न कल्ह खां वठी एसी न मुख़्तियार कार ॿुधी आहे। मूंॾे न टीम मोकिली अथसि, न कुझु मोकिलियो अथसि। मां मिसकीन ग़रीब आहियां, बेवायो आहियां। अलाह जे वास्ते, हिन क़ुर जे वास्ते मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी मदद। एसी मुख़्तियार कार तव्हांखे बि बचा अलाह ॾिना आहिनि, डीसी तोखे बि अलाह बचा ॾिना आहिनि। मुंहिंजी मासूम न्याणी हिन दरिया दाख़िल आहे जिते वागूं धारण, उहा क़ुर जे वास्ते डीसी साहिबु अर्ज़ु था कयूं। मला उमिरि जो असांजो पतन आहे हिते दरिया ते। असांजी मासूम न्याणी वई आहे मुख़्तियार कार डीसी एसी। तोखे अलाह जो वास्तो थी, तोखे संदा बचा ॾियूं था। मुंहिंजे बचनि ते अहसासु नथो करे। मां यतीम ग़रीब बेसहारो आहियां, मूं वटि केर बि नथो अचे। वो एसी मुख़्तियार कार तोखे अलाह औलाद न ॾिनी हूंदी। मुख़्तियार कार एसी डीसी तोखे बि अलाह मुख़्तियार कार डीसी तोखे बि अलाह औलाद ॾिनी हूंदी। मुंहिंजे औलाद ते एहसासु न ईंदो त तोखे संधीअ ते बि न ईंदो। बजे अलाह क़ुर जे वास्ते मुंहिंजी मदद कयो। पोइ क़ुर था लोॾियूं वेठा, क़ुर था भई लोॾियूं, मुंहिंजी केर बि मदद नथो करे। टियों ॾींहुं थियो आहे हिते वागूं धारण। मां मिसकीन आहियां, ॿाॾाए मां बेहोश थी थो वञा, बेहोश थी थो वञा। मुंहिंजी सीरियस हालत थी वञे। मुंहिंजी घरवारी बि माज़ूर आहे, न मूं वटि खाधा न खुराक आहे, न मुंहिंजा बिरादर वारा बि अचनि था। मां कीअं कयां? मुंहिंजो मदद करे एसी मुख़्तियार कार डीसी तोखे अलाह वधाईंदो। हिन कुर्सियुनि ते वेठा तव्हांखे बि अलाह बचा ॾिना आहिनि। डीसी एसी मुंहिंजो हिते पालो ॾियो पियो आहे। मां ग़रीब, मुंहिंजा बचा जेके बिरादर वारा से बि उस में था सड़नि। मुंहिंजी तव्हां हालात ॾिसो अची त मूं वटि हिकिड़ो पालो ॾियलु आहे, जेका मूं वटि 4 माण्हू आया आहिनि, उहे पाल में सड़नि था। न मूं वटि बिजली आहे न कुझु आहे। अलाह तव्हांखे बि बचा ॾिना आहिनि, मुंहिंजी मदद कयो। क़ुर जे वास्ते 2 मीटरनि खपनि जी बि वसियत न आहे। पाल वठी वेठो आहियां मां, यतीम सफ़ा। मुंहिंजी बिरादर जेका ग़रीब वटि आया आहिनि, से बि मुस में वेठा आहिनि। एॾो ग़रीब आहियां, एॾो ग़रीब आहियां। हिकिड़ो पाल वठी वेठो आहियां। बाबा मूं वटि एतिरी वसियत न आहे जो न्याणीअ जा 2 खपनि जा वाल वठी सघां। वॾा माण्हू त न्याणियुनि खे ॾाज ॾेई परणाईंदा आहिनि, वॾा वॾा ख़तमा कंदा आहिनि, दुरूद कंदा आहिनि। मूं वटि का वसियत न आहे। एॾो मिसकीन आहियां, ग़रीब आहियां। एसीअ खे डीसीअ खे मुख़्तियार कार खे अर्ज़ु थो कयां, हिकिड़ो पाल विझूं वेठो आहियां। बचा उस ते विहारियूं वेठो आहियां, न बिजली आहे न कुझु आहे। वॾनि माण्हुनि जा बचा मरंदा आहिनि त ख़तमा कंदा आहिनि, दरूद कंदा आहिनि, उन जा 5 पार कंदा आहिनि। मुंहिंजे न्याणीअ जो हिकु तौबा ॾियो। अलाह जे वास्ते वागुनि खां बचाए मूंखे न्याणी कढी ॾियो। तव्हांखे बि औलाद हूंदी, वास्तो अथव रब जो करीम जो, वास्ते मुंहिंजी मदद कयो। कल्ह 3 ॾींहं खां वठी मां बेहोश सीरियस थी थो वञा। मूं वटि का वसियत न आहे, 2 मीटर खपनि जी वसियत न आहे। उहो मुख़्तियार कार डीसी तव्हां धीअरूं भेनरियूं परणायूं हूंदियूं त ॾाज ॾिना हूंदव, डाण ॾिना हूंदव, वॾियूं मिल्कता ॾिनियूं हूंदव। मूं वटि 2 मीटरनि कपिड़े जी न आहे खपनि जी वसियत। मूंखे के तौबा घुराए ॾियो, का लाच घुराए ॾियो। मूं ग़रीब जी ॿुधो। हिननि ग़रीबनि जे दुआउनि में तव्हां कुर्सियुनि ते वेठा हो, तव्हांखे बि बचा हूंदा, औलाद हूंदव। अलाह तव्हांजे औलाद में बरकत विझंदो, बचनि में बरकत विझंदो। मुंहिंजे बचे ते बि अहसासु कयो।
मां ग़रीब यतीम हिकिड़ो पाल वॾियूं वेठो आहे। न मूंखे खफ़न जी वसियत आहे, न दफ़न जी वसियत आहे, न मूंखे चइनि माण्हुनि जे खाराइण जी वसियत आहे। वॾो मिसकीन आहियां, ग़रीब आहियां, पाल वॾियूं वेठो